सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख पार्टी कारकुननि सां गॾु भिटशा थाणे ते पहुची वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर कामरान मलूकानी मूजिबि अपोजिशन लीडर सां पीटीआई अॻवान अमानुल्लाह मूसा खैल, एडवोकेट अली पलह, इम्तियाज़ बाटी ऐं ॿिया गॾु हुआ। अपोजिशन लीडर ज़िले मटियारी जे पीटीआई अॻवान मखतूम फज़ल, मखतूम मोहसिन ऐं मखतूम अमार सां मुलाक़ात लाइ कोर्ट जो मुलाक़ात जो लेटर खणी थाणे ते पहुतो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख चयो त जल्द मखतूम फज़ल आज़ाद थी अवाम जे विच में हूंदो। चेयरमैन इमरान ख़ान जी हिदायतुनि ते भिटशा थाणे ते पहुची पार्टी अॻवाननि सां मुलाक़ात कई आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी मखतूम फज़ल ते सियासी बुनियाद ते कार्रवाई कराई आहे। मखतूम फज़ल जो ॾोहो इहो आहे त हुन पीटीआई में शमूलियत इख़्तियार कई आहे। हुन चयो त मखतूम अमीन फ़हीम ऐं मखतूम तालिबुल मौला कॾहिं बि अहिड़ी सियासत न कई जेका हिन वक़्तु मखतूम जमीलुज़्ज़मान ऐं मखतूम महबूबुज़्ज़मान करे रहिया आहिनि। हुन चयो त सरवरी जमात सिंध जी तमामु वॾी जमात आहे जंहिंजा मुरीद इंडिया ताईं बि आहिनि। जमात जे अॻवाननि जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि उहे नामुनासिब आहिनि। असांजो वक़्तु ईंदो त सरवरी जमात जे मुमताज़ शाह खे लटकाईंदासीं।